लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं असांजे मीडिया जे दोस्त ऐं अॻूणे वफ़ाक़ी निगरान वज़ीर जनाब मुर्तज़ा सोलंकी सां जारी आहिनि। वक़फ़े खां अवल मुर्तज़ा हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 2013 वारी गवर्नमेंट जीअं ई पूरी थी त DG रेडियो पाकिस्तान जो हुनजी नौकरी पूरी थी। हाणे इहो सफ़र अॻिते था कयूं त ही 9 साल हुननि छा छा कयो जनाब? रेडियो छॾण खां पोइ सलमान तासीर जो जेको ग्रुप आहे मीडिया टाइम्स, कुझु अर्सो मां हुनजो मैनेजिंग डायरेक्टर हुउसि। हुनजो अख़बार ऐं TV वग़ैरह हुनजे लाइ कुझु कमु कयो। कुझु अर्सो मूं असांजो दोस्त आहे नजीब, इस्लामाबाद में हुनजो आहे रेडियो नेटवर्क FM 99, हुनजे लाइ कमु कयो। हुन खां पोइ कैपिटल TV जो शुरू थी त उन्हनि जे लाइ मां कमु करणु शुरू कयो एज़ ब्यूरो चीफ। कैपिटल TV माना शर्मिला जी, हशाम ऐं वासिफ रियाज़ शेख। हा। पोइ 2014 खां पोइ वठी 2018 ताईं 4 साल मां उते कमु कयो एज़ डायरेक्टर पब्लिक आउटरीच ऐं ब्यूरो चीफ ऐं प्रोग्राम होस्ट। पोइ 8-10 वॻे जा जेके प्रोग्राम्स आहिनि उहे मूं कया, डॉक्यूमेंट्रीज़ कया। 2018 में जॾहिं इमरानी इनकलाब आयो त उन में जेके माण्हू जिन खे मजबूरन छॾिणो पियो कमकार, उन में मां बि हुउसि। तव्हां खां कंहिं छॾायो? उन वक़्त जी सरकार, इमरान सरकार। माना तव्हां वफ़ाक़ी इतलात खाते? हा, बेसिकली त जेको आहे उन वक़्तु त हिकिड़े पेज ते आहे न एस्टेब्लिशमेंट बि इमरान ख़ान। अच्छा, ॿिन्ही गॾिजी कमु कयो? जी जी। हा। पोइ मूंखे यादि आहे ॿिन्ही जी पाण में ॿधी। 12 अक्टूबर 2018 मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम हो 12 परवेज़ मुशर्रफ वारो। जी जी, कू जो। पोइ अध में उहो प्रोग्राम जेको आहे उन्हनि रोकियो। उन खां पोइ फिर चिरागों में रोशनी न रही। त उन खां पोइ मां दोस्त आहे रज़ा रूमी, उन सां गॾिजी इहो नया दौर जो प्लेटफॉर्म जेको आहे उनखे गरम कयो। उहो आख़िरी वक़्त ताईं उनखे निभायो। जेके आख़िरी अगस्त जा पहिरियां जेके 2 हफ़्ता अगस्त पहिरीं खां 16 अगस्त ताईं 2 हफ़्ता खनि मां स्नो TV जे लाइ एज़ अ डायरेक्टर कमु कयो ऐं प्रोग्राम्स कया। पर उहा नौकिरी हली मुंहिंजी 2 हफ़्ता। पोइ 17 अगस्त ते मां जेका काम चलाऊ सरकार जेका आहे निगरान हुकूमत, उन में वज़ारत कई 200 ॾींहं, 200 डेज़। 200 डेज़ ते पहुता चओ। ही जेको तव्हां रज़ा रूमी सां गॾिजी नया दौर हलायो, इहो तजुर्बो कीअं आहे? बहितरीनु तजुर्बो मुंहिंजे ख़्याल में। उन वक़्तु जॾहिं चौधारी जेको आहे उहो ख़ामोशी हुई, उन वक़्तु नया दौर हिकिड़ो अहम रोल प्ले कयो। जेका इमरानी आमराना दौर हो, उन में उनखे चैलेंज करण वारा जेके वॉइसिस आहे, नया दौर वॉस एट द टॉप। काॾे विया उहे? उहे आहिनि मौजूदु। न चुप छो आहिनि? न चुप न आहिनि। चओ था न त तमामु घणी ख़ामोशी उन वक़्तु हुई, हाणे न आहे। हाणे त तमामु घणा आवाज़ आहिनि, हर क़िस्म जा आवाज़ आहिनि। हींअर उहो चैलेंज न आहे जेको उन ज़माने में हुयो। थ्रेट्स उन ज़माने में हुआ, इमरान सरकार जे ज़माने में, पर समहाउ आई सर्वाइव्ड। हाणे निगरान कीअं थियो? निगरान वज़ीर आज़म कॉल कई 16 अगस्त ते। अनवार साहब? हा। उन सां अवल वाक़फ़ियत हुई? हा, वाक़फ़ियत हुई। माना पंहिंजा नवाज़ी कई अथऊं न? मूंखे न ख़बर त पंहिंजा नवाज़ी या न कयूं। मतिलबु तव्हांजी कॉम्पिटेंस ॾिसी? असल ॻाल्हि इहा आहे त बैलेंस शीट त कमु करण खां पोइ ॾिसबी आहे त भई कहिड़े बि हवाले सां। मूंखे चवण लाइ साईं उहो चवनि त उहो ज़रदारी साहिबु हिकिड़े सिंधीअ खे पंहिंजे यार खे, दोस्त खे अची डायरेक्टर जनरल लॻायो। ओके, हिकिड़ो असल ॻाल्हि त ॾिसंदो त हिकिड़ो लेंस इहो बि आहे। हा, पर अचण खां पोइ तव्हां कयो छा? असल ॻाल्हि कॉम्पिटेंसी जो बैलेंस ॾिसजे।
त भई एट द एंड ऑफ द डे ॾींहं जे पुॼाणीअ ते तव्हां कयो छा? कहिड़े बि कंहिं बि रखियो, जेको कारे चोर तव्हांखे रखियो, कहिड़े बि हवाले सां रखियो। काकड़ साहब छा चयो तव्हांखे घुराए? न, मूंखे फ़ोन कई राति जो अधु राति खां पोइ त इहो अधु राति खां पोइ छो भला? अधु राति खां पोइ त हूअं ख़राबु कम थींदा आहिनि। बहरहाल इहो राति जो 12:36 माना गुज़री वई न। छा चयो काकड़ साहब? इहो ई त भई सुभाणे मुंहिंजी काबीना जी ओथ टेकिंग आहे, पोइ मां चाहियां थो त तूं अचु ऐं मुंहिंजो इंफॉर्मेशन मिनिस्टर थी। मां चयो मूंखे सोचणु ॾे, सुबुह जो ॿुधाईंदुसि। सुबुह जो जेको आहे उहो हाल अहिवाल कया, जेको आहे उहो घर वारनि सां ऐं जेके अहम जॻहूं उतां पुछा ॻुछा कई त भई उहो वज़ीर आज़म हीउ कमु थो चए, उहो पुठियों तव्हां पाचा त न छिकींदो? कयां न कयां? हा, कयां या न कयां। सो जॾहिं हर पासे खां सिग्नल इहो ई मिलियो त भई जेको आहे इन ते को इख़्तिलाफ़ न आहे तुंहिंजे हुजण ते, त पोइ असां चयो ठीकु आहे। पोइ तव्हां हलफ़ खयो? हा, 17 अगस्त। 17? अच्छा, ॾींहुं भलो खयो अथव। हा, ठीकु आहे। पोइ 17 अगस्त 2023 ते हा अवां इहो हलफ़ खयो ऐं अवां जो मैंडेट हो चूंडू कराइणु। चूंडू कराइणु असांजो मैंडेट न हुयो, चूंडू कराइणु इलेक्शन कमीशन न, अवां जो कमु हो त इन्हनि इलेक्शन खे मैनेज कजे, अरेंजमेंट ठाहिजे। असांजो मैंडेट इहो हो त इलेक्शन कराइण जे लाइ इलेक्शन कमीशन जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि उहे पूरी कजे। ठीकु आहे। मुर्तज़ा केयरटेकर गवर्नमेंट भला न हुजे त पाकिस्तान बीहजी वेंदो? न, केयरटेकर गवर्नमेंट में वञण खां अॻु में बि मुंहिंजो इहो ख़्यालु हो त इहो 18वीं तरमीम में जेको हिननि इहो कमु कयो, जेका बि सोच हुई उहा का मुनासिबु सोच न हुई। बहितर मॉडल जेको आहे उहो इंडिया वारो आहे, ऐं काफ़ी ॿियनि मुल्कनि में बि ईअं आहे त जॾहिं इलेक्शन जो टाइम अचे त उहा ई चूंडियल हुकूमत रहे, उन जा जेके अख़्तियार आहिनि उहे महदूद थी वञनि। अमेरिका में बि पावर ट्रांसफ़र वग़ैरह, अपॉइंटमेंट्स, इलेक्शन कमीशन वधीक एम्पावर्ड थी वञे। ऐं इलेक्शन कमीशन बि जेको आहे उहो उनजो इनसार सूबाई ऐं वफ़ाक़ी ब्यूरोक्रेसी ते न हुजे, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन हुजे जेको मेन, सवाइ लॉ एनफोर्समेंट एंड सिक्योरिटी। पर इहो हाणे असांजे मुल्क जो आइन आहे, उनखे मां त तब्दील नथो करे सघां। जेकॾहिं पार्लियामेंट चाहे त उनखे अवां जेके बि कुलीग हुआ, केयरटेकर कुलीग्स, इन्हनि वटि कॾहिं इहा ॻाल्हि आई त हीउ न हुजणु खपे? इन खां सवाइ न? अच्छा, वी वर फोकस्ड ऑन द जॉब। ठीकु। असां ख़बर आहे त भई असांखे चंद ॾींहं आहिनि, हीअ आहे कमु। न, कॾहिं कॾहिं ईअं गपशप कचहरी बि थींदी? मुंहिंजी का अवां जी न थी? मुंहिंजी न थी। हुयो बि इहो काफ़ी मसरूफ़ टाइम, सुबुह जो 6 बजे खां राति जो 12 बजे ताईं। मुर्तज़ा, जेकॾहिं मां चवां त उन दौर में निगरान सरकार वटि 3 पार्टियूं आहिनि, नवाज़ लीग आहे, पीपल्स पार्टी आहे इमरान जी, त पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ठीकु आहे, ॿियनि खे मां फ़िलहालु नथो खणां। उन्हनि 3 मां निगरान सरकार ते प्रेशर कंहिंजो वधीक हो? प्रेशर त PTI जो हुयो। PTI जो? हा। उन्हनि जो प्रेशर उहो मीडिया, जस्टिफाइबल मीडिया जे हवाले सां? मीडिया, प्रोपेगेंडा, सोशल मीडिया, जलसा जुलूस, हंगामा, जेको कुझु हू करे सघिया मुल्क जे अंदरि, मुल्क खां ॿाहिरि। 3 हिकिड़ा ॿिया फैक्टर आहिनि हिन पॉलिटिकल फैक्टर खां सवाइ। हिकिड़ो आहे इस्टेब्लिशमेंट, ॿियो आहे जुडिशरी, टियों आहे ब्यूरोक्रेसी। इन्हनि मां कंहिंजो प्रेशर हो? ब्यूरोक्रेसी जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे कमु करण जो या कमु रोकण जो। जुडिशरी बंदियाल जे पीरियड ताईं त काफ़ी मुतासिर हुई पोएं सिस्टम खां।
पर जॾहिं खां वठी काज़ी फ़ाइज़ ईसा आयो त जुडिशरी जो रवैयो जेको आहे उहो तब्दील थियो। इस्टेब्लिशमेंट जॾहिं सॼो रोड मैप क्लियर हुयो त उन्हनि खे का वधीक मुदाख़लत करण जी ज़रूरत न हुई। सभिनी खे ख़बर हुई त असांखे छा करिणो आहे। सो असांजी जेकॾहिं किथे का ज़रूरत पई त उहो उन्हनि पूरी कई। सो उन दौर में मूंखे को अहिड़ो वाक़ियो यादि न आहे जंहिंमें इस्टेब्लिशमेंट ऐं केयरटेकर गवर्नमेंट जे दरमियान किसी कंहिं मसइले ते को वॾो को इख़्तिलाफ़ थियो हुजे। अवांजे ज़हन में बहसत मिनिस्टर इंफॉर्मेशन माज़ी में हिकिड़ा कानून क़ाइदा इस्तेमालु थियण जी या इनएक्टमेंट करणु ऐं उनजो कानून ठाहिणु बिल पास कराइणु उहे सभु हिकिड़ा किस्सा थिया जंहिंमें मीडिया एक्सप्रेशन आवाज़ उनखे गैग करणु या गलो घुटण वारी कोशिशि शामिलु हुई। अमां उनखे रोकण में कामयाबु थियो? न, असां वटि एतिरो टाइम बि कोन हुयो ऐं असां का लेजिस्लेशन करे कोन पिया सघूं। पार्लियामेंट पूरी तरह सां वजूदु उनजो हुयो कोन। क़ौमी असम्बली त तहलील थी चुकी हुई असांजी हुकूमत थियण खां अॻु में। सो बाक़ी जेको फेक न्यूज़ ऐं प्रोपेगेंडा ऐं डीप फेक इहो हिकिड़ो सीरियस थ्रेट त आहे। पर मुंहिंजे ख़्याल में जेके दुनिया में जेके बहितरीनु प्रैक्टिसिस आहिनि, ख़ासि करे लाइबल ऐं डेफेमेशन कानून, उन्हनि खे इस्तेमालु करे अहिड़ी कानून साज़ी थी सघे थी जंहिंमें जेको कूड़ी जेका प्रोपेगेंडा आहे, बहुतान तराशी उनखे रोके सघिजे थो। जॾहिं तव्हां वटि टाइम बि थोरो त निगरान सरकार हिकिड़ा कम अहिड़ा करे वई आहे जेके प्रोविंस स्पेसिफिक आहिनि ऐं जंहिंजो रुॻो फ़ाइदो पंजाब खे थो पए। मिसाल पाणी वारे इशू ते हुननि इर्सा जूं धजियूं उॾाए छॾियो। इर्सा आइनी तौर ते कानूनी तौर ते जेको उनजो फॉर्मेट हो उनखे निगरान सरकार चेंज करे छॾियो। जेको उनजो चेयरमैन रखिणो न रखिणो उहो सॼे जो सॼो किसो अहिड़ो करे छॾियऊं त उन वक़्तु तव्हांखे फील थियो त हीअ हाणे ही बेइंसाफ़ी जे पासे पिया वञूं असां? ॻाल्हि इहा त कैबिनेट हिकिड़ी कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी जो सिस्टम आहे। जॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि आई उन में कुझु कैबिनेट जे मेंबर्स इन ते इख़्तिलाफ़ कयो। मां उन्हनि जा नाला न खणंदुसि। इहो मुंहिंजे ख़्याल में जेका आहे ओथ ऑफ ऑफिस उन जी आहे। पर इहो मुमकिन न आहे त जेके दुरुस्त फ़ैसिला थिया हुजनि मां चवां त उन जी त मां तारीफ़ कयां, ऐं जेकॾहिं के ग़लति फ़ैसिला थिया त मां चवां त भई मुंहिंजो उन सां को तालुक़ु वास्तो न आहे। इहो अख़लाक़ी तौर ते मुनासिबु न आहे। सो जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, वी टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द गुड, द बैड एंड द अगली। हाउएवर द फैक्ट ऑफ द मैटर इज़ त उहो जेको इर्सा जेको एक्ट हो उहो साइन नाहे थियो। उहो गुज़िरियल सदर बि उन ते सही न कई। उहो फंक्शनल न आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका मौजूदा पार्लियामेंट आहे उहो इन इशू खे रिज़ॉल्व करे वठंदी। न, पर उहे मेंबर त खयव न, उहे खणणा न फॉर्मेट न आहे इहो। जेको एक्ट में जेका तरमीम ऑर्डिनेंस जे थ्रू आई हुई उन ते प्रेसिडेंट उनखे साइन न कयो। सो उहो प्रेसिडेंट डॉक्टर आरिफ अलवी साहब उन ते साइन न कई ऐं हाणे इहो मामिलो वरी ॿीहर मूंखे त अञा इहा हैरत अंगेज़ ॻाल्हि थी लॻे त डॉक्टर आरिफ अलवी साहब इनखे बेवाजिबी सम्झी सही नथो करे ऐं अवां उनखे सहीअ लाइ ऐं इनएक्टमेंट लाइ प्रिफर था कयो ऐं उहो नोटिफिकेशन कढो था त ही चेयरमैन हुजे, ही 2 मेंबर हुजनि, ही हुजे। इते ख़राबी इंटरनल जेको वर्किंग सिस्टम हुयो पुराणो रोटेशन जो चेयरमैन, उन में तब्दीली जेका आहे उहा कई।
उन वक़्तु लॉ मिनिस्ट्री जो इहो चवणो हुयो त लीगली असां इहो करे सघूं था। उन ते हिकिड़ो डिफरेंस ऑफ ओपिनियन हो त लीगली करे सघिजे थो नथो करे सघिजे, बल्कि उन ई ज़माने में काफ़ी माण्हुनि जो इहो ख़्यालु हो त असां इन खे छाकाणि त इहो कॉन्स्टिट्यूशन जी जेको स्पिरिट आहे उन जे ख़िलाफ़ु आहे, उहो चैलेंज थींदो। पर इहो हाणे जेको बहस आहे उहो पोइते रहिजी वियो आहे, इन करे छाकाणि त उहो इन्फोर्स न थींदो ऐं हींअर हिकिड़ी इलेक्टेड पॉलिटिकल गवर्नमेंट मौजूदु आहे, पार्लियामेंट फुल मौजूदु आहे। इन करे जेकॾहिं का कोशिशि थी बि आहे त उहा अंडू थी वई आहे। ठीकु आहे, अंडू इन करे थी आहे त अनजस्टिफाइड हुई न। इहो हिकिड़ी डिघो बहस थींदो, हलो बहस खे छॾियो, इट्स बिहाइंड अस। ठीकु आहे, तव्हां ॿियनि जा नाला न खणो, पंहिंजे लाइ ॿुधायो त तव्हांजो रोल छा हो? इहो मुनासिबु कोन्हे त मां इहो ॿुधायां, इहो बहितरु थींदो त कंहिं वक़्तु इहा अचे, पर कुझु मिनिस्टर्स जेके आहिनि से इन खे अपोज़ कयो ऐं उन्हनि जो तालुक़ु सिंध सां बि हुयो ऐं सिंध खां ॿाहिरि बि हुयो। उन मां कुझु पंजाब जा मिनिस्टर्स बि हुआ जिन चयो त इहो ठीकु न आहे। अच्छा, हाणे मूंखे आख़िरी सुवालु, बिल्कुलु आख़िरी, ही कणिक कंहिं वरिती, कंहिं वठाई तव्हां खां 3.5 खरब रुपयनि जी? मूंखे इन जे बारे में कुझु बि मालूमात न आहे। इहो मामिलो शहबाज शरीफ़ हुकूमत खां हलंदो अची आयो, हिन में जेका इकनॉमिक कोऑर्डिनेशन कमेटी में, ECC में जेके वज़ीर आहिनि, कॉमर्स मिनिस्टर, मिनिस्टर फॉर फूड अथॉरिटी ऐं फाइनेंस मिनिस्टर, ECC में जेके फ़ैसिला आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़े सही जे लाइ कैबिनेट में ईंदा, कैबिनेट में उन ते को बि डिस्कशन न थींदो। सो इन जी इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ या गिरोह उन मां को फ़ाइदो वरितो आहे त जेके लाज़ आहिनि मुल्क जा उन जे तहत मस्ट अप्लाई। नाज़रीन, ही हो साबिक़ निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं असांजो दोस्त मीडिया पर्सन, पाकिस्तान में रेडियो पाकिस्तान जो अॻूणो डायरेक्टर जनरल मुर्तज़ा सोलंकी। अव्हां खे उन जूं ॻाल्हियूं कीअं लॻियूं ऐं असां उन सां कीअं ॻाल्हायो, इहो सभु पोइ जो किस्सो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे हीअ ॿुधायां त अॼु मुर्तज़ा सोलंकी बेनज़ीर साहिबा ते जंहिं नमूने ॻाल्हायो आहे, आसिफ़ साहिब ते जंहिं नमूने ॻाल्हायो आहे, हुसैन हक़ानी ते जंहिं नमूने सां ॻाल्हायो आहे, ऐं ख़ुदि निगरान हुकूमत जे हुजण ऐं न हुजण ते जंहिं नमूने सां ॻाल्हायो आहे, उहे सभु ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि ऐं असांखे इन्हनि मां काफ़ी सिखण जो मौक़ो मिले थो। लीडर TV ॾिसण लाइ महिरबानी। वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु अव्हां सां ॻाल्हाईंदा, अव्हां जे साम्हूं पेश थींदासीं। मुर्तज़ा, अव्हां जी वॾी महिरबानी।